सीनियर नायब सदर साईं रफीक निजामानी साहब, डिप्टी जनरल सेक्रेटरी साईं मुख्तार अहमद सोलंकी साहब, मुझे डिवीजन जो सदर साईं पीर मुजफ्फर साहब, साईं हाजी नाज़र निजामानी साहब, जिले शहीद नज़ीराबाद के कायम मकाम सदर साईं असगर डारी साहब, पेटे सिंध के मरकजी इलेक्शन कमेटी चेयरमैन हाजी मोहम्मद अशरफ रोही साहब, केतरा ही काबिल एहतराम सामू वेठल मुझे डिवीजन जा उहदेदार साहबान, जिले में तालकन जा सदूर साहबान, जुमले उस्ताद साहबान, अस्सलाम वालेकुम। मानवाला साथियों, पेटे अलग जो तारीख मादी में बहनों आने ये तारीख पे हले पई तारीख के कामयाब करण वर्करन जो कम है। मरकज हिदायत जारी कंदो आहे, उन तारीख के कामयाब करण तालुकन जा सदर, जिलन जा सदर, वर्किंग कमेटी जा सदर साहबान, उहे उस्तादन में जोश ऐं जज्बो पैदा करे उन अमल के कामयाबी तरफ पुॼाइण में उन जो वॾो किरदार है। हमेशा जंग सिपाही लड़दा आहिनि, जंग सिपाही लड़दा आहिनि, नालो वरी जनरल जो थींदो आहे। हिन तारीख़ खे कामयाब करण जे लाइ तव्हां जे मथां वॾियूं ज़िम्मेवारियूं आहिनि। तव्हां दोस्त मायूसी मां निकिरी अचो, छो जो गवर्नमेंट हर हरपा इस्तेमाल करे थी, ले जाने जा करे थी, सस्पेंशन जा कंदी, रिमूव फ्रॉम सर्विस कंदी, ये मरहला पेटे बचाओ उस्ताद ॾिसी आया आहिनि। कई चक्कर मरकज़ी उहदेदार, जिलन जा उहदेदार डिस्ट्रिक्ट फ्रॉम सर्विस जा आहिनि, पर पेटे जे ताक़त सां उहे साॻिया उस्ताद बहाल थिया आहिनि, पघारूं खणनि पिया ऐं तनज़ीम में मौजूद आहिनि। इंतहाई मशहूर आहियां तव्हां दोस्तनि जो, जंहिं जोश जज़्बे सां तव्हां हिते आया आहियो, इन जोश जज़्बे सां, इन वलवले सां, इन ताक़त सां तव्हां अॼु हथ मथे करे इहो ऐलान कयो जेके हिते वेठा आहियो, इन खां 5 गुणा तव्हां वठी कराची पुॼंदव, तव्हां इंशाअल्लाह ताला तव्हांजी कामयाबी आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ज़रूरु चवंदुसि, पेटे जी तारीख़ शुरू थी आहे, तव्हां दोस्त फेसबुक ते लिखण खां कासिर आहियो। ही प्रिंट मीडिया आहे, सोशल मीडिया आहे, लाड़काने डिवीजन जो वर्कर कन्वेंशन थियो आहे, उनजी का प्रोग्रेस न आहे, सखर डिवीजन जो थियो आहे, उनजी का प्रोग्रेस न आहे, उते छा वियो आहे, छा वापरियो आहे। तव्हां दोस्त मुनज़िम तरीक़े सां, हर दोस्त वटि मोबाइल आहे, हर दोस्त सोशल मीडिया ॾिसे थो, तव्हां उन ते उस्तादनि जे हक़नि जे लाइ जेकॾहिं हिते तव्हां समय माण्हू वेठा आहियो त जेकॾहिं तव्हां तब पोस्तू रखो न, तॾहिं बि सोशल मीडिया ते हिकिड़ो वॾो ममण अची वेंदो ऐं असांजे मसइलनि जे हल थियण जे लाइ राह हमवार थी सघे थी। तव्हां दोस्तनि खे इहा गुज़ारिश कंदुसि, तनक़ीद बराए इस्लाह, जेकॾहिं हाजी नाज़र निजामानी चई वियो आहे त जेके मसइला तव्हांखे तलके पार्टी में पेश करणा हुआ उहे तव्हां उते पेश कयो हुआ, जेके ज़िले ते पेश करणा हुआ उते पेश कयो हुआ। अॼु तव्हां मख़सूस इन तारीख़ खे कामयाब करण जे लाइ असांखे तजवीज़ ॾियो आहे, असांखे सलाहूं ॾियो आहे, असांजी हिमत अफ़ज़ाई कयो आहे, त उहा तमामु भली ॻाल्हि हुई। साईं गुलाम रसूल खे चवां थो त असांजी डिवीजन शहीद नज़ीराबाद, नौशरो फिरोज, नवाब शाह, सांगढ़ हमेशा पेटे मुंहिंजो साथ ॾिनो आहे ऐं ॾींदी रहंदी इंशाअल्लाह ताला। वरी बि तव्हां दोस्तनि खे इहा अपील कयां थो त तव्हां सभई ईअं न थिए त हितां वञो वरी वरी ख़ामोश थी वेही रहो। हीअ तारीख़ जारी आहे, सुभाणे वरी मीरपुर ख़ास जो आहे, उन खां पोइ हैदराबाद डिवीजन जो वर्कर कन्वेंशन आहे, उन खां पोइ जेको आहे तो कराची डिवीजन आहे, उन खां पोइ जेके असांखे मरकज़ वारनि हिदायतूं ॾिनियूं आहिनि
असांखे वधि में वधि फोकस करिणो आहे कराची मुज़ाहिरे जे लाइ। उहे तंत्रनि जा दोस्त वर्किंग कमेटियूं घुराए यूनियन काउंसिल सतह ते दोस्तनि जा प्रोग्राम कराए ऐं दोस्तनि खे वधि में वधि कराची जे लाइ तयारु कबो। ही तव्हांजी जंग आहे, उहा रियासत सां आहे। ही जंग तव्हांजी रियासत सां आहे। रियासत जी जंग ख़ामोशी सां घर वेठे पाण खटे नथा सघूं। के दोस्त लिखण जा कारीगर हूंदा उहे लिखनि, के दोस्त सलाह ॾियण जा कारीगर हूंदा उहे वरी सलाहूं ॾियनि, के दोस्त प्लानिंग भरी करण जा माहिर हूंदा उहे मर्कज़ी सदर खे सलाहूं ॾियनि। त इंशाअल्लाह ताला मूंखे उमेद आहे त पाण तहरीक में सदाईं कामयाब थिया आहियूं ऐं थींदासीं। इहा बि वॾी ॻाल्हि कोन्हे। जेकॾहिं असांजा मुतालबात नथा मंज़ूर थियनि तहरीक मां वापसी थी थिए वरी असांजो जज़्बा उथंदासीं। हिन ॻाल्हि खे छॾिणो न आहे। असांजा मुतालबा जाइज़ आहिनि ऐं उहे गवर्नमेंट खे हल करणा पवंदा। असांजो वधि में वधि मुतालबो इहो आहे त सरदार शाह खे हटायो वञे जेको अख़लाक जे दायरे में उस्तादनि सां मुखातिब नथो थिए। असां उस्ताद आहियूं, हिकु पासे उहो मञे थो, हिकु पासे उहो मञे थो हीअ जेका 52,000 उस्ताद भर्ती थिया आहिनि, इहो 30 साल अॻु में हिनखे कंहिं पढ़ायो आहे? उन्हनि खे सीनियर उस्तादनि पढ़ायो आहे। जॾहिं उहा रिज़ल्ट तव्हांजे अॻियां आहे ऐं उहे खे मञो था त IBA टेस्ट पास करे आया आहिनि, उन जे बावजूद बि हू जेका ॿोली ॻाल्हाए थो असां हिन ऐवान मां उन जी ॿोलीअ ते उनजे उस्तादनि जी जेका बदकलामी ॻाल्हाइण ते सख़्तु लफ़्ज़ में मज़म्मत कयूं था। असां हिन ज़िले जे हिसाब सां अली मोहतरमा फरियाद ठाकुर साहिबा, प्रेसिडेंट पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी साहिब खां ऐं असांजे ज़िले जो प्रेसिडेंट साईं मोहम्मद सालिम ज़रदारी खे इहो अपील था कयूं त हज़ारनि जे तइदाद में ही प्राइमरी उस्ताद PPA जा वर्कर आहिनि ऐं पीपुल्स पार्टी सां उहे वाबस्ता आहिनि। सरदार शाह पीपुल्स पार्टीअ खे अहिड़े उस्तादनि सां विढ़ाइणु चाहे थो। तव्हां हिन जो नोटिस वठो ऐं सरदार शाह जे ॻाल्हाइण वारो जेका उस्तादनि जे ख़िलाफ़ ॿोली ॻाल्हाए थो तव्हां हुनखे रोकियो। उस्तादनि जे मुतालबे ते उन्हनि खे वज़ीर तइलीम खां हटायो ऐं सरदार शाह उहो चए थो पीर चए थो ढाबल हूंदो त कटींदो ऐं जो बुख आयल हूंदो त पिटींदो। ऐं हीअ हाणे करप्शन मां घणो खाई खाई ढापी वियो आहे। हिन इहो ऐलान करे छॾियो आहे शायदि ही पीपुल्स पार्टी खे छॾे भॼी ईंदो। हू चए थो मां अलीपुर ते खणी हलियो वेंदुसि। असां वरी ॿिया गुज़ारिश था कयूं त सरदार शाह खे हटायो वञे। सिंध जे उस्तादनि में जेका बेचैनी आहे उहा दूर कई वञे। सिंध जे उस्तादनि जा जाइज़ मुतालबा अवलत जे बुनियाद ते हल कया वञनि। पेटेल जी तहरीक जारी आहे। असां साईं गुलाम रसूल सां गॾु आहियूं, हर हाल में गॾु रहंदासीं। जिते साईं गुलाम रसूल हूंदो ज़िले नवाबशाह डिवीज़न नवाबशाह शहीद में उस्ताद उहिदेदार साईं गुलाम रसूल हर हाल दस्ते सां तोसां गॾु हूंदा। जिते तूं हुकुम कंदे असां हूंदासूं। मां तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश थो कयां त दोस्तनि जे लाइ मानी जो बंदोबस्तु थियल आहे त दोस्त केॾा बि अॻिते पुठिते न थियनि। जीअं प्रोग्राम वाइंड अप थींदो त असां दोस्तनि खे मानी खाराईंदासूं। हिन बैत सां मां पंहिंजी जाइ वठंदुसि। पसी पंध पहाड़ जा खुइजी पयूं खोटियूं, पसी पंध पहाड़ जा खुइजी पयूं खोटियूं, जंहिंखे वतन न हुई मन में से मोकिलाए मोटियूं। हिन कमीने जूं मूर्तियूं शल कांगा खाइण खे छॾिया। जीए उस्ताद जी उस्ताद।